ॿुधण ॾांहुं निहारींदा आहियूं त ज़हन में इहो सवाल ज़रूर पैदा थींदो आहे त आख़िर इहे कीअं वजूद में आया। असल में उहे वॾा जबल बि नंढनि नंढनि पत्थरनि सां जुड़ियल हूंदा आहिनि जिन खे असीं रॉक्स चऊं था। हिन धरतीअ जे वजूद में अचण खां पोइ वक़्तन फ़वक़्तन जेका तबई तब्दीली ईंदी रही आहे उन सबब ई पत्थर बि तब्दील थींदा रहिया आहिनि। पहिरियों धूड़ ऐं मुख़्तलिफ़ गैसूं मिली असांजे धरतीअ ते मौजूद पत्थरनि में शामिल थियण लॻा। काइनात में मौजूद केतिरनि ई एलिमेंट्स सां ठहियल पत्थर मौजूद आहिनि। पत्थर बुनियादी तौर ते मिनरल्स जा ठहियल हूंदा आहिनि ऐं मिनरल्स वरी मज़ीद नंढनि नंढनि एलिमेंट्स सां जुड़ियल हूंदा आहिनि। मिनरल्स जो जाइज़ो वठण सां असांखे पंहिंजे धरतीअ बाबति केतिरनि ई हैरत अंगेज़ शयुनि बाबति ॼाण मिलंदी जेके असांजे पत्थरनि में मौजूद आहिनि। एटम कंहिं बि मादे जो इब्तिदाई यूनिट हूंदो आहे। एटम गॾिजी वरी मॉलिक्यूल्स ठाहींदा आहिनि। अहिड़ी रीति वरी मॉलिक्यूल्स मिली मिनरल ठाहींदा आहिनि। उहे मॉलिक्यूल्स अक्सर क्रिस्टल सूरत में जनम वठंदा आहिनि। मिनरल सेमी मोल्टन रॉक मैग्मा मंझां क्रिस्टलाइज़ थींदा आहिनि। मैग्मा उन ॻरियल पत्थरनि खे चइबो आहे जेकी ज़मीन जे अंदरि गहराई में हूंदा आहिनि। जॾहिं मैग्मा ज़मीन जे मथाछिरे ते निकिरी ईंदो आहे ऐं थधो थी ॼमी वेंदो आहे त उनखे इग्नियस रॉक यानी ॿरंदड़ जबल या ॿरंदड़ जबल वारा पत्थर चइबो आहे। इग्नियस रॉक पत्थरनि जे टिनि बुनियादी क़िस्मनि मां हिकु क़िस्म आहे। मिसाल ग्रेनाइट इग्नियस रॉक जो ई क़िस्म आहे जेको दुनिया जे केतिरनि ई ख़तनि में मौजूद आहे। हीउ क़िस्म आहिस्ता आहिस्ता थधो थींदो आहे जंहिं सबबि हिन जा क्रिस्टल्स साइज़ में कुझु वॾा हूंदा आहिनि। जॾहिं ॿरंदड़ जबल मां लावा ॿाहिरि निकिरंदो आहे त नंढा नंढा क्रिस्टल ठाहींदो आहे जिन खे ॼमण खां पोइ एक्सट्रूसिव इग्नियस रॉक यानी ज़मीन जे तहनि मां ॿाहिरि निकिरी आयल पत्थर चयो वेंदो आहे। चंड जो तरो ऐं चंड बि बेसाल्ट रॉक सां ठहियल आहे। उहे पत्थर वरी ज़मीन ते थींदड़ वेदरिंग इफेक्ट यानी भुञ सबबि टुटंदा आहिनि। उन्हनि पत्थरनि जा नंढा नंढा टुकड़ा वरी समुंड जे तहनि ढंढुनि ऐं नदियुनि जे तरनि में जमो थींदा रहंदा आहिनि। उहे तह वरी हिक ॿिए सां मिली तमामु घणे वक़्त खां पोइ सैंड स्टोन बणिजी वेंदा आहिनि जिन खे असीं सेडिमेंट्री रॉक या तहदार पत्थर बि चवंदा आहियूं। लाइम स्टोन बि सेडिमेंट्री रॉक जो ई क़िस्म आहे। लाइम स्टोन में मौजूद फॉसिल्स यानी पिंड पहण धरतीअ ते तमामु अवैली पिंड पहण सम्झा वञनि था। असांजे पेरनि जे हेठां ज़मीन तिरकी रही आहे ऐं हर वक़्तु हरकत में आहे। इन सिलसिले में पुलिंग, पुशिंग ऐं स्लाइडिंग बि थींदी रहे थी। इन अमल सां पत्थर गरम बि थियनि था त हिक ॿिए में पहिजण बि शुरू कनि था। अहिड़ी रीति उहे पत्थर गर्मी ऐं प्रेशर सबबि हिक ॿिए में मिली हिकु थी वञनि था जिन खे मेटामॉर्फिक रॉक बि चइजे थो। अक्सर टाइल्स में इस्तेमाल थींदड़ पत्थर स्लेट ऐं मार्बल मेटामॉर्फिक पत्थर जा ई क़िस्म आहिनि। रॉक्स ऐं मिनरल्स में थींदड़ तब्दीलियुनि सबबि असां उन्हनि जे एलिमेंट्स ऐं ओरिजिन खे सम्झी सघूं था। असीं पत्थरनि जी साइज़, बनावट, कलर ऐं उन्हनि में मौजूद मिनरल्स जी मौजूदगी ॾिसी क्लासिफिकेशन कंदा आहियूं। अहिड़ी रीति मजमूई तौर ते पत्थरनि जा एलिमेंट्स ई पत्थरनि जे वजूद में अचण जो बुनियादी सबबु आहे।